सिंध जी सियासी तारीख़ में गवर्नर जो उहिदो हमेशह रुगो आइनी उहिदे ताईं महदूद न रहियो आहे, पर केतिरनि ई दौरनि में इहो वफ़ाक़ी सियासत, ताक़त जे तवाज़ुन ऐं सूबे जी अंदरूनी तकरारनि जो मर्कज़ बणिजंदो रहियो आहे। ताज़ो जॾहिं मौजूदा गवर्नर कामरान टेसूरी जी जाइ ते मुस्लिम लीग नून जे अॻूणे सेनेटर निहाल हाशमी खे गवर्नर सिंध बणाइण जो फ़ैसिलो थियो आहे त सिंध जे गवर्नरनि जी सॼी तारीख़ हिकु भेरो ॿीहर बहस हेठि अची वई आहे। सिंध में गवर्नर जे इदारे जी असल शिकिल बरतानवी दौर में ठही, जॾहिं ब्रिटिश एनेक्सेशन ऑफ सिंध खां पोइ सिंध सिधी तरह बरतानवी हुकूमत जे इंतज़ामी ढांचे हेठि आई। उन वक़्तु अंग्रेज़ गवर्नर या कमिश्नर मुक़ररु कया वेंदा हुआ, जिन वटि इंतज़ामी, फ़ौजी ऐं सियासी वॾी ताक़त हूंदी हुई। पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ सिंध जा गवर्नर पाकिस्तान जो हिसो बणिजी विया। 1947 खां 1955 वारे इब्तिदाई दौर में सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे सिंध जो पहिरियों गवर्नर मुक़ररु कयो वियो। 1947 खां 1948 जे दौर में शेख दीन मोहम्मद खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 1948 खां 1949 में मियां अमीनुद्दीन, 1949 खां 1953 वारे दौर में अंग्रेज़ गवर्नर जॉर्ज कॉन्स्टेंटाइन खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 1953 में हबीब इब्राहिम रहमतुल्लाह खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 1953 खां 1954 वारे दौर में इफ्तिखार हुसैन ममदोट खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। उनखां पोइ 1955 में वन यूनिट ठहण सबबि सिंध जी सूबे जी हैसियत ख़तम थी वई, तंहिं करे गवर्नर जो उहिदो बि ख़तम थी वियो। वन यूनिट जे ख़ात्मे खां पोइ 1970 खां 1971 ताईं रहमान गुल खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 1971 खां 1972 ताईं मुमताज़ अली खान भुट्टो, 1972 खां 1973 ताईं मीर रसूल बख्श टालपुर, 1973 खां 1976 ताईं राना लियाकत अली ख़ान। ऐं मुमताज़ अली भुट्टो जो जेको दौरु हुयो सिंध जी लिसानी सियासत जे हवाले सां घणो बहस हेठि रहियो, ख़ासि तौर ते जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमती दौर में सिंधी ॿोली वारो बिल सिंध असेंबली में पेश कयो वियो त लिसानी झेड़ा जेके आहिनि उहे शुरू थी विया। ऐं उन खां बाद में मुमताज़ अली भुट्टो खे हटाए बेगम राना लियाकत अली ख़ान खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। जनरल ज़िया जे मार्शल दौर में अब्दुल कादिर शेख खे 1977 खां 1978 ताईं सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 1978 खां 1980 ताईं SM अब्बासी, 1981 खां 1985 ताईं ग़ुलाम जेलानी ख़ान, 1985 खां 1988 ताईं जनरल जहानदाद ख़ान। ऐं उनखां बाद में जॾहिं जमहूरी दौरु शुरू थिए थो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे हुकूमती दौर में रहीमुद्दीन ख़ान खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 1988 खां 1990 ताईं कदीरुद्दीन अहमद खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 90 वारे ॾहाके में 1990 खां 1993 ताईं महमूद ए हारून, 1999 खां 2003 ताईं मोइनुद्दीन हैदर खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 2003 खां 2016 ताईं मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे अहम अॻुवान डॉक्टर इशरतुल इबाद खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। डॉक्टर इशरतुल इबाद सिंध जो सभ खां डिघो अरसो गवर्नर रहंदड़ शख़्स हो, जंहिंजो दौरु तक़रीबन 13 सालनि ताईं रहियो। उनखां बाद में मोहम्मद ज़ुबैर जेको मुस्लिम लीग नून जो अॻुवान हुयो, 2016 खां 2018 ताईं उनखे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 2018 खां 2022 जे दौर में PTI जे अहम अॻुवान इमरान इस्माइल खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। कामरान टेसूरी जेको सियासी तौर ते फंक्शनल मुस्लिम लीग सां वाॻियल हो ऐं उनखां बाद में जॾहिं हुन मुतहिदा क़ौमी मूवमेंट खे जॉइन कयो 2022 में खेसि सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। टेसूरी जे दौर में नवां तकरार साम्हूं आया, पर साॻे ई वक़्त ते कुझु हल्कनि तरफ़ां इल्ज़ाम लॻाया विया त गवर्नर हाउस में सिंध जे विरहाङे बाबति थींदड़ बहसनि सबबि सियासी तकरार वधिया विया ऐं जंहिं ते पीपल्स पार्टी तरफ़ां ऐतराज़ बि वारिया विया। सिंध जी तारीख़ ॿुधाए थी जॾहिं गवर्नर रुगो आइनी उहिदो रहियो त तकरार घटि रहिया, पर जॾहिं गवर्नर सियासत में सरगर्म थियो त सूबे में छिकताण वधी वई। हाणे जेकॾहिं निहाल हाशमी खे सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वञे थो त सवाल इहो पैदा थिए थो त छा हू सिर्फ़ु आइनी गवर्नर रहंदो या सिंध जी सियासत में सियासी तकरारनि जो नओं बाब खोलींदो।